क़ौमी सलामती कमेटी पारां नेशनल एक्शन प्लान ते अमल यकीनी बणाइण। मुल्क दुश्मननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं खेनि का बि रिआयत न ॾियण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती जे इजलास में अमन अमान क़ाइम करण ऐं दहशतगर्दी खे सख़्ती सां चिथण लाइ फंड्स मुहैया करण जो फ़ैसिलो कयो वियो। इंतिहा पसंदनि, दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलियतकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण ते इत्तेफ़ाक़ थियो। इजलास में सोशल मीडिया ते मुल्क दुश्मन मुहिम हलाईंदड़नि ऐं दुश्मननि जी एजेंडा खे हथी ॾींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो फ़ैसिलो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में फ़ौजी क़यादत, लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं कुझनि इदारनि जे अमलदारनि सिक्योरिटी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास दौरान मुल्की मईशत ऐं सलामती बाबति वाज़े पॉलिसी जोड़ण ते बि ग़ौर कयो वियो। इजलास 4 कलाकनि ताईं जारी रहियो। पीपल्स पार्टी MQM विच में कराची, हैदराबाद में तकबंदिन ऐं मकानी चूंडुनि बाबति ख़दशा। बिलावल हाउस कराची में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी सदारत हेठि इजलास। वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्शील मेमून सईद गनी ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में MQM जे ख़दशनि जो जाइज़ो वरितो वियो। आसिफ ज़रदारी चयो आहे त सियासत में असांजा दरवाज़ा सभिनी लाइ खुलियल आहिनि। MQM वफ़ाक़ में असांजी इतादी आहे। MQM जे ख़दशनि बाबति वज़ीर आज़म सां ॻाल्हायो आहे। सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻुवाणी में MQM जो वफ़द बि बिलावल हाउस पहुची वियो। MQM अॻुवान आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात करे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदा। वफ़ाक़ी वज़ीर ऐं नून लीग अॻुवान अयाज़ सादिक़ बि कराची पहुतल। अयाज़ सादिक़ बि MQM अॻुवाननि सां मुलाक़ात करे संदनि शिकायतूं ॿुधंदो। मकानी चूंडुनि बाबति MQM जा ख़दशा इलेक्शन कमीशन आॾो रखिया आहिनि। इलेक्शन कमीशन जेको बि फ़ैसिलो कयो क़बूल हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मईशियत में कुझु मसइला आहिनि, सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। इम्पोर्ट बिल वधी वियो आहे। वज़ीर आज़म वटि सुठी मुआशी टीम आहे। असां मुल्की फ़ैसिलनि ते वज़ीर आज़म सां गॾु आहियूं। रोशनियों का शहर मुजरिमों का शहर बनता जा रहा है और हम इसे मुजरिमों का शहर नहीं बनने देंगे। MQM पाकिस्तान की रेड लाइन है। डिलिमिटेशन पर पीपल्स पार्टी को फैसला करना पड़ेगा, ये उनका वादा भी था। मैं पार्टी के दोस्तों से बात की थी, बिलावल भुट्टो साहब से भी बात की है, आसिफ अली ज़रदारी साहब से भी मैंने बात की है और मैं समझता हूं कि अगर ये नहीं होगा तो ये कराची के लोगों का हक मारा जाएगा। पीपल्स पार्टी के कराची तकबंदियुनि बाबति फ़ैसिलो करणो पवंदो। नयूं तकबंदियूं न थियूं त कराची वासियुनि जो हक़ मारियो वेंदो। गवर्नर कामरान टसूरी चयो आहे त रोशनियुनि जो शहर ॾोहारनि जो शहर बणिजी रहियो आहे। कराचीअ खे ॾोहारनि जो शहर बणिजण न ॾींदासीं। कराची गैर क़ानूनी तौरु रहंदड़ अफ़गाननि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। खान साहब ने ऐसी कोई बात नहीं की, ना हमारी कोई नीयत है, ना हमारे कोई MPs की नीयत है। इंशाल्लाह असेंबली बिल्कुल टूटेंगी, बट जो कानूनी लीगल बीच में प्रॉब्लम्स हैं वो सॉल्व करने के बाद टूटेंगी और अल्लाह के हुक्म से धूम धड़के से टूटेंगी। हमारे नंबर इंशाल्लाह पूरे हैं MPs के और कोई छुपाना चाहे भी तो नहीं छुपेंगे, इंशाल्लाह पहुंचेंगे। असांजा नंबर्स पूरा आहिनि। इमरान चयो आहे त पंजाब असेंबली टोड़े वेंदी। पंजाब असेंबली जे स्पीकर सफ्तीन खान चयो आहे त इमरान खान जॾहिं चयो तॾहिं असेंबली टोड़ींदासीं। असेंबली टोड़ण लाइ आइनी ऐं कानूनी घुरिजूं पूरियूं कंदासीं। असांजे MPs खे केर बि लिकाए नथो सघे। नून लीग पंजाब असेंबली जे स्पीकर सफ्तीन खान ऐं डिप्टी स्पीकर वासिक कयूम ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ वापसि वठी छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त मेंबर्स पूरा न हुजण ते नून लीग अदम एतमाद वारी रिथ वापसि वरिती। पंजाब असेंबली में अपोजिशन इत्तेहाद पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाई ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ अॻु में ई वापसि वठी चुकी आहे।
इदारनि ख़िलाफ़ कूड़ी मुहिम हलाए रही आहे। फवाद चौधरी वटि असांजे ख़िलाफ़ सबूत आहिनि त अवाम आॾो आणे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इमरान खे आइनी तरीक़े सां हटायो। असांजो कंहिं बि PTI, MNA या MP सां राब्तो नाहे। फवाद खे कूड़ो इल्ज़ाम लॻाइण ते हरजाणे जो नोटिस मोकिले रहिया आहियूं। केर पंजाब में असांजी दाख़िला रोके नथो सघे। बिलावल ख़िलाफ़ PTI पारां मुनफ़ी मुहिम हलाई पई वञे। इस्लामाबाद में मकानी चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी हुकूमत जूं इंट्रा कोर्ट अपीलूं ॿुधण लाइ मंज़ूर। इलेक्शन कमीशन पारां सिंगल बेंच जो फ़ैसिलो मुअतल करण वारी दरख़्वास्त रद्द। PTI जमायत इस्लामी समेत लाॻापियल धुरनि खे नोटिस जारी। 9 जनवरी ते जवाब तलब। लोकल बॉडीज़ एक्ट ते सदर जे इनकार खां पोइ हुकूमत लोकल बॉडीज़ तरमीमी बिल पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां मंज़ूर कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। इजलास में बिल मंज़ूर करण खां पोइ ॿीहर सदर ॾांहुं मोकिलियो वेंदो। सदर तरफ़ां 10 ॾींहनि में बिल ते सहियूं न करण जी सूरत में बिल खे मंज़ूर तसवुर कयो वेंदो। JDA ऐं SUP पारां सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ ईंदड़ इलेक्शन गॾिजी विढ़ण जो ऐलान। फंक्शनल लीग हाउस कराची में JDA ऐं SUP अॻवाननि जो अहम इजलास में फ़ैसिलो। जलाल महमूद शाह, सदरुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर सफदर अब्बासी ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास दौरान सिंध जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि सदरुद्दीन शाह, सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ईंदड़ इलेक्शन में JDA ऐं SUP पारां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ गॾिजी इलेक्शन में हिसो वठण ते इतफ़ाक़ थियो आहे। नौजवाननि में शऊर अची वियो आहे। हाणे विरहाङे जी सियासत न हलंदी। सिंध में बोर्ड्स पर लखें घर तबाह थी विया, पर मुतासिरनि जी वाहर नाहे कई वई। इलेक्शन कमीशन फैसल वावडा जी ख़ाली थियल सेनेट सीट ते चूंड शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी कागज़ 5 खां 7 जनवरी ताईं जारी कया वेंदा। नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण 12 जनवरी ते थींदी। सेनेट जी ख़ाली सीट ते पोलिंग 25 जनवरी ते थींदी। सिंध जी जनरल सीट फैसल वावडा जे इस्तीफ़ा सबबि ख़ाली थी हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट तोहिनी आमेज ट्वीट केस में PTI सेनेटर आज़म सवातीअ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आज़म सवातीअ खे आज़ाद करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट PTI अॻवान शहबाज गिल खे कराची में दाख़िल 3 केसनि में गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। IG सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 12 जनवरी ते तफ़सील तलब। कराची में 15 जनवरी ते मकानी चूंड हर सूरत में कराइण वारी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत वॾे वज़ीर, इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 9 जनवरी ते जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ार चयो आहे त तकबंदियुनि जी आड़ में मकानी चूंडूं मुलतवी करण जी रिथाबंदी कई पई वञे। ठारूशाह वेझो दरबेले जे कचे में चांडिया ऐं कलोड़ा बिरादरी जे ॿिनि गुटनि में हलंदड़ तकरार ख़त्म न थियो। कचे में पहुतल खैरपुर ऐं नुसरत फिरोज़ पुलिस ते हथियारबंदनि जो हमलो। राकेट लॉन्चर फायर। APC मथां राकेट लॉन्चर किरण सबबि ड्राइवर मेहर मशहूरी शहीद थी वियो। DIG शहीद नसीराबाद वाक़िए वारनि ते पहुची वियो। न्यू सईदाबाद भरिसां ॻोठ सईद खान लगारी में खूह जी खोटाई दौरान भिक करण सबबि 3 पोरियत दॿिजी फोत। पोरियत रसूल बख्श, एजाज ऐं असद जामह अस्पताल मुंतक़िल। गौसपुर वेझो बेगारी शाख वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग 2 नौजवान मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल साजन सब्ज़ोई ऐं
मीर मोहम्मद जाफरी जा लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण आहे हथियारबंदनि पुरानी दुश्मनी तां फायरिंग करे ॿिनि नौजवाननि खे क़त्ल कयो। लाश अस्पताल मुंतकिल करे पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिश कई थी वञे। कराची में हिक ॾींहं दौरान चोरी ऐं फुर्जूं 3 वॾियूं वारदातूं। डीएच जे खयाबाने शहर जे हिक घर मां चोर लखनि रुपयनि जी मालियत जूं घड़ियूं, सोना ज़ेवर ऐं अमेरिकी डॉलर समेत ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया। पुलिस शक जी बुनियाद ते हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। डिफेंस जे खयाबाने मुजाहिद वारे इलाइक़े में घर में चोरी। घरेलू मुलाज़िम औरत 60 लख रुपया ॿुहारे वई। पुलिस मूजिब घर भाती ॿाहिरि वियल हुआ। घर में औरत मुलाज़िम अकेली रहियल हुई, जंहिं घर मां 60 लख रुपया चोरी कया। घर धणी वापारी राहिल मंसूर जी फरियाद ते केस दाख़िल करे औरत मुलाज़िम खे गिरफ़्तार कयो आहे। मलीर जे फकीरा ॻोठ में फोरू दुकानदार खां 22 लख रुपया फुर करे विया। रहवासियुनि जो फुरवा के ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतजाज कंदड़नि चयो त सब्ज़ी मंडी ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बदमनी मामूल बणियल आहे। पुलिस अवाम खे ॾोहारियुनि जे रहम ते छॾे ॾिनो आहे। गड़ी खेरो वेझो जवाबदार कार इल्ज़ाम हेठि ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार कादर सनाणी ज़ाल सफ़िया ख़ातून खे क़त्ल करण बाद नौजवान गुलाम हैदर सनाणी खे गोली हणी क़त्ल कयो। जवाबदार ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। खैरपुर जे गाढ़ी पुल वारे इलाइक़े में वहशी जवाबदार जी नींगरी सां मुबैना ज़्यादती। 12 वरनि जी नींगरी अस्पताल दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार नींगरी जे वालिद जो चवणु आहे त असां कम सां खे लाड़काणे विया हुआसीं त जवाबदार महबूब जावरी न्याणी खे अकेलो ॾिसी खंभे वञी ज़्यादती कई। पुलिस इल्ज़ाम हेठि जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। टंड मोहन खान वेझो ट्रक जी टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान जी भाटिजी फौत। पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। हादसे में फौत थियल नौजवान चीतन कुमार जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। उडेरोलाल वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी। अखरी चौदगी भरसा दरगाह खुश खैर मोहम्मद हिज़बाणी में क़त्ल थियल पेमरा ऑफिसर फ़कीर असलम हिज़बाणी जी जनाज़े नमाज़ बाद अबाणे कब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। धुरनि में छिकताण बि बरक़रार। सिक्योरिटी लाइ वॾे अंग में पुलिस मुक़रर। मिठी भरसां जंगली जीवत लाइ सेंचुरी करार ॾिनल एरिया में जीप रैली मुनक़द करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। चीफ सेक्रेटरी जंगली जीवत खाते ऐं रांदियुनि वारे खाते जे सेक्रेटरीज़ ऐं ज़िला इंतज़ामिया खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में रैली जो रूट तब्दील करण जी इस्तदा। सिंध में अटे जे अघ ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में पोरियतुनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। सामारो, इस्लाम कोट ऐं दड़ो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पोरियतुनि एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा कया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अटो 150 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। 2 वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहियूं। अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि। ऑस्ट्रेलिया के शहर क्वींसलैंड वेझो 2 हेलीकॉप्टर पाण में टकराइजी विया। 4 मुसाफ़िर फौत, 3 ज़ख़्मी। अख़्तियारनि मूजिब क्वींसलैंड वेझे मशहूर बीच गोल्ड वेस्ट कोस्ट जे वेझो 2 हेलीकॉप्टर में टक्कर थियो, जंहिं दौरान हेलीकॉप्टर में सवार 4 माण्हू फौत थी विया ऐं 3 ज़ख़्मी थी पिया।
ॿी टेस्ट मैच में पहिरें ॾींहं जी पुॼाणीअ ते न्यूज़ीलैंड पहिरीं इनिंग में 6 विकेट्स जे नुक़सान ते 309 रन्स ठाहे वरितियूं। डेविड कॉन 122 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम जे आगा सलमान, नसीम शाह 2 ऐं अबरार अहमद 1 विकेट वरिती।